जेको सखी आ वरी मलाइकन सगोर न पढ़ियो। हज़रत इब्राहिम के चईसीं हाणे छा ॾींदे कि हे जेके रिढूं बीठियूं न रिढूं इहे सभु का। मलाइकन रिढियूं बि कायूं, ॿकरियूं बि कायूं, ॾाचियूं, उठ बि कया। जॾहिं का शइ न बची मलाइकन खे चई त हमद सना पढ़ो। चई साईं हाणे छा ॾींदे? चई हाणे जेको तव्हांखे माल ॾिनो अथमि इन जो धनार मां हज़रत इब्राहिम पाण थींदुसि। मलाइकनि चयो त इब्राहिम तुंहिंजो नालो ॿुधोसीं, ख़लील जहिड़ो ॿुधोसीं तहिड़ो ॾिठोसीं। असांखे रब करीम मोकिलियो, असां रब जा मलाइका आहियूं। रब करीम तुंहिंजे इम्तिहान तलब कंदे वास्ते ज़मीन ते मोकिलियो आहे। हे उठ बि खण, ॾाचियूं बि खण, हे ॿकरियूं बि खण, हे रिढूं बि खण। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह, अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। ओ मुझे हबीब करीम जा गुलाम हो, आका जा परवाना हो, हबीब जा दीवाना हो। ओ पिंडार में अचण वारो सुस्ती न कर, देर न कर, ढराई न कर। 8 बजा थी चुका हन, 8:30 बजे नमाज ईद उल अज़हा जो टाइम आहे। अल्हम्दुलिल्लाह हिते कम बेहतरीन लॻो पियो आहे, कंहिं शइ जी गप खिच कोन्हे, मैदान बि साफ़ लॻो पियो आहे। अल्हम्दुलिल्लाह वल मिन्नत असांजे दोस्त मोहतरम साईं ख़ालिद हुसैन साहब जी मेहनत आहे। अल्लाह ताला उन मर्द जी मेहनत खे कामयाबी कामरानी नसीब फरमाए। उन सां गॾोगॾु जेके टाउन जा मुलाज़िम आहिनि अल्लाह ताला उन्हनि जे मथां पंहिंजो रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमाए। दुरूद दिलबर हबीब जे मथां सल्ले अला नबीना। पहिरियों सिफुल खे मुकमिल कयो, पहिरियों सिफुल खे सल्ले अला मुहम्मद सल्ले अला। बुलंद आवाज़ सल्ले अला। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह के खुदा फरमायो इब्राहिम मुंहिंजो घर ठा। कंहिंजो घर? अल्लाह जो। हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह अल्लाह जे हुक्म जी तामील कई आहे। खुदा जे घर जो बुनियाद विरदो आहे बैतुल्लाह शरीफ। आवो गुनाह गारो मोहम्मद के शहर में, आवो गुनाह गारो मोहम्मद के शहर में। हर दर्द की दवा है, हर दर्द की दवा है मोहम्मद के शहर में। आवो गुनाहगार मोहम्मद के शहर में। मां छा कयां, पंहिंजे फितर ते मजबूर आहे। मूंखे डॉक्टर झलियो आहे तकरीर न कर। जज़ाकल्लाह। डॉक्टरनि जी मनो थी आहे। हाणे बि मां चेकअप जे लाइ वियुसि हैदराबाद। मूंखे डॉक्टर साहिब त मोली साहिब ख़िताब न कर, केॾीमहिल बि मसइलो थी सघे थो। मां चयो मसइलो भली थिए पर मसइलो थिए जो हुज़ूर जो शान बयान कंदे कंदे मूं गुनहगार जो आशिक़ जो दम परवाज़ थी वञे। मूंखे कंहिं शइ जी तलब न आहे, बसि इहो तमन्ना आहे, इहा घुर्ज आहे त मां पंहिंजे महबूब जी तारीफ़ कंदे कंदे मूं गुनहगार जो आशिक़ जो परवाज़ गम परवाज़ थी वञे। आवो गुनाहगार मोहम्मद के शहर में। हर दर्द की दवा है, हर दर्द की दवा है मोहम्मद के शहर में। आवो गुनाहगार मोहम्मद के शहर में। घुमण वारा घुमे भी हम, घुमण जो पार भी शे आ। घुम
घुमण वारा घुमी भी हम घुमण जो पार बीशया मदीने जूं मिठियों घिटियूं घिटने जो गुबार बीशया। ओ मक्के में भी तकाबोवा मगर काबो सी चमदो मदीनो तू मदीनो पर तुंजो यार बीशया मदीनो तू मदीनो पर तुंजो यार बीशया। दुरूद मुझे हुजूर जो बता सल्ले अला। हजरत इब्राहिम के खुदा फरमायो मुझो घर ठा खुदा जे घर जी तामीरात थी अल्लाह जे घर जी तामीरात जो बुनियाद जो कम शुरू थियो खुदा जे बेत जो तामीरात जो कम थियो जी हाफिज मीर मोहम्मद उन मेमन जे जामा मस्जिद पिया तैयार थे इन्हीं पासे भी तवाजो नजर होजे तो अल्लाह जो घर तो ठहे मौलवी जो घर न खुदा जो घर तो ठहे। मम बना लिल्लाहे मस्जिदन बनल्लाहु लहू बैतल फिल जन्नह। हुजूर फरमाइंदा त जेको अल्लाह जो घर ठाराए उन जो घर जन्नत में ठहियो। रुपयो ॾिनई 5 रुपया ॾिनई 100 रुपया ॾिनई सीमट जी बोरी ॾिनई रेती ॾिनई लोह ॾिनई सरियो ॾिनई जो कुछ अल्लाह जे घर जे लाइ ॾिनई इहो उन्हनि ते थोरो न आहे। खुदा तो फरमाए त मां वाइदो कयो आहे त उन जो घर जन्नत में ठाहे छॾींदो सांस। त इन पासे भी तव्हांजो नज़र हुजे त इन पासे भी असांखे हिस्सो वठिणो आहे। साईं हाफ़िज़ मीर मोहम्मद मेमन साहब उन जी ज़ेरे तामीर मस्जिद जो कम हली रहियो आहे। तव्हां आशिक़ाने रसूल आहियो का वॾी ॻाल्हि सीमट जी बोरी 1100 रुपया या 1200 रुपया हिकिड़ी सीमट जी बोरी या 50 रुपया 100 रुपया ॾिना त रब गंज अथव पर अल्लाह जे घर जे लाइ ॾींदो इंशाअल्लाह खुटंदो कोन रब अञा तव्हांखे वधाए ॾे। हज़रत इब्राहिम घर ठाहियो मालिक जो अधु बुनियाद ते पहुतो। उन दौर जो नबी हज़रत इद्रीस अलैहिस्सलाम हज़रत इद्रीस अलैहिस्सलाम खुदा जो नबी हो। बाबा मां लंबी चौड़ी तकरी जे लाइ न वेठो हाँ मां पाण बीमार हाँ तव्हांजे दुआ जो मोहताज हाँ। मेहरबानी फरमाए जमात पहुचे तो नमाज ईद उल अज़हा शुरू कंदासीं। जेकी जमात अची रही है मेहरबानी करे ईदगाह में पहुचो छो जो मस्जिद में भी नमाज थी सके पई पर ईदगाह जो मंजर ही निरालो आहे। ईदगाह जो मंजर ही निरालो आहे। अल्हम्दुलिल्लाह यार दोस्त मित्र माइट संगत वारा नंढा वॾड़ा पाड़े वारा पसगिरदाई वारा ॻोठ वारा गलन वारा हिन पिंडाल में अची गॾु थी करे यकजहती बीही करे पंहिंजे गुनाहनि जे मथां पिशेमान थी करे दुआउनि जा हथ खणंदा आहिनि। मदीने जे साईं फरमाइनि था 40 माण्हू जाते गॾु थींदा आहिनि उते हिकिड़े बाने जी दुआ क़बूल थी पवंदी आहे। 40 माण्हू गॾु थींदा दुआ थींदी आमीन थींदी सभिनी जा मतिलब रब पूरा करे छॾींदो। इंशाअल्लाह रब करीम तव्हांखे आबाद कंदो। मां तव्हांजे लाइ दुआ कंदुसि तव्हां मुंहिंजे लाइ मुंहिंजे बच्चनि जे लाइ दुआ कयो अल्लाह ताला उनखे नेक सालिह ऐं हे दंगो अल्लाह उनखे नसीब करे। वजरा बा असांजा बिरादर बा मौलाना मुर्तज़ा मुश्ताक अहमद हीफ़ा जहान त छॾे विया वीचारा बाक़ी उन्हनि ॿाहिरनि मां हिकिड़ो वञी आख़िरी मां बचियो आहे।
पर मूंखे दुआ कयो त अल्लाह ताला मुंहिंजे औलाद खे बि हिन जाइ ते इहा सीट नसीब करे जेको सिलसिलो